आफ़त जे हवाले सां भाऊ खोसे में सेमिनार कोठायो है। अचो हुते सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। में पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि खे इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचाए उन्हनि खे रिपोर्ट करे पंहिंजे मुआशरे में पंहिंजो इज़त बि कमाए सघे थो, माण्हुनि जूं दुआऊं बि हासिलु करे सघे थो ऐं पंहिंजो सहाफ़ती जेका ज़िमेवारी आहे उन जे हक़ खे बि अदा करे सघे थो। मां त चवंदुसि पंहिंजो घटि में घटि प्रोफेशनल सहाफ़ी न थियणु खपे, बल्कि ज़िमेवार सहाफ़ी थियणु खपे। छो जो प्रोफेशनल माण्हू उहो इश्तिहार जे नाले ते हीरोइन जी जेका पुड़ी आहे उन जे इश्तिहार खे बि हलाइण लाइ पाबंद आहे, पर जेको ज़िमेदार ऐं कमिटेड सहाफ़ी हूंदो उहो समाज में पंहिंजो बहितरी लाइ जेके जनम वठंदड़ लाड़ा आहिनि उन्हनि खे हथी ॾींदो ऐं जेके मनफ़ी लाड़ा आहिनि उन्हनि जे रोकथाम जे लाइ कोशिशि कंदो। दोस्तो जेकब न्यूज़ वारनि जेको आहे हिकु उनवान जेको ॾिनो आहे अॼोके ऐं जेको गुज़िरियल वक़्त जी सहाफ़त, मां सम्झां थो हिन दौर में सहाफ़त जेको हली रहियो आहे उहो हक़ीक़ी तौर ते आवाम जो आवाज़ आहे। ख़ुसूसन तव्हां सम्झी सघो था त अॻु लिफ़ाफ़नि ते या कॾहिं को मसइलनि खे लिखण या न लिखण जो, हाणे त माशाअल्लाह इलाक़ाई मसइलनि खे वेब चैनल अख़बारूं उहो खणी अॼु नंढनि शहरनि जा बि मसइला हल थी रहिया आहिनि। ख़ुसूसन जेको असांजे इलाक़ाई जेको चैनल आहे वेब जेकब इन्ही पंहिंजो अहिड़ो ॼार विछायो आहे जो पूरे ज़िले जा ख़ुसूसन मसइलनि ते जेको आहे इहे जेकब मसइला हलाए करे आला ऐवाननि ते पहुचाइनि था। मां जेकब न्यूज़ जे वारनि जो शुक्रिया अदा कयां थो जंहिं असांखे जेको आहे हिकु मौक़ो ॾिनो ऐं मां इन हवाले सां इहो अर्ज़ु रखंदुसि महिरबानी करे सहाफ़ी ॿाहिरि जेके बि आहिनि उहे पंहिंजो इख़्तिलाफ़ात ख़तमु करे मुतहिद थियनि। हिकिड़े प्लेटफॉर्म ते थींदासीं त सहाफ़ियुनि जा बि मसइला हल थींदा, न त सहाफ़ी पियो कुटबो रहंदो, सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल थींदा, को सहाफ़ी शहीद थींदो त को सहाफ़ी हूंदो। सहाफ़त हुई जंहिंजो आवाज़ मां सम्झां थो एतिरे आला ऐवान ताईं न पुॼी सघे थो। हाणे सेकंडनि जो दौरु आहे, जदीद दौरु आहे, डिजिटल दौरु आहे। सहाफ़ी घणा आहिनि, आवाज़ उथारण वारा घणा आहिनि, अॻे आवाज़ उथारण वारा थोरा। अॻे बि साईं मुख़लिस सहाफ़ी हुया, अलाह उनखे जन्नत नसीब करे। साईं जो वालिद साहब तमामु मशहूरु मारूफ़ जेको आहे सहाफ़ी हुयो, जेको ठुल जे मज़लूम अवाम जो आवाज़ु हुयो। ॿुधो न, अलाह ताला उनजी मग़फ़िरत अता फ़रमाए। आवाज़ु आला ऐवान ताईं ॾाढो पुॼाइणु ॾुखियो हो। हाणे हिकु सेकंडनि जो टाइम आहे, आला ऐवान ताईं आवाज़ु उथारे। हाणोकी सहाफ़त अॻिली सहाफ़त फ़र्क़ु आहे। जीअं इम्तियाज़ ख़ान हिकिड़ी ॻाल्हि करियो त अॻे हूंदो त माना हिकिड़े क़िस्म जो माण्हू जो हिकिड़ी कम्युनिकेशन जेको निज़ाम उहो न हूंदो। हाणे तव्हां ॾिसो, तव्हां काई बि ख़बर आहे त तव्हां वटि हर साल मुल्क जी वज़ीर आज़म जो नंबर तव्हांखे मिली सघे थो, सदर जो नंबर मिली सघे थो, CM PM जेके बि आहिनि तव्हां उनखे व्हाट्सएप कयो था, IG खे व्हाट्सएप कयो था, चीफ सेक्रेटरी खे व्हाट्सएप कयो था, त फौरी तौर मिंटनि में जेको आहे। पर उते जिते सहाफ़त में नवां लाड़ा पैदा थिया आहिनि, सहाफ़त जेके जदीद सहाफ़त पंहिंजो थी आहे। पर ॻाल्हि आहे त उन में अॼुकल्ह जेके माना हिकु सहाफ़त जेको पेशो आहे न, हे असांजो चोथों पाव आहे पाकिस्तान जो, उन चौथे पाव खे ख़तमु करण जी कोशिशि कई पियो वञे, उनखे बदनाम करण जी कोशिशि कई। सहाफ़त में अहिड़े क़िस्म जा माण्हू एंट्री कया आहिनि जीअं पुराणे दौर में जेके कॉम्प्रेस धुरियुनि में जेके दाड़ियल फैक्ट्री जा माण्हू शामिलु कयो, नतीजे में कॉम्प्रेस धुरियूं टुटी वियूं ऐं सहाफ़त में अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा कया विया आहिनि। तंहिंजे करे जेके इदारा में वेठल माण्हू उनखे इहो त कमु करणु घुरिजे त अॻियो माण्हू पढ़ियल आहे न आहे तो 2000 5000 ॾेई करे अख़बार जो अॼुकल्ह वेब चैनल जा जेके चैनल अची विया आहिनि, जेके PDF जेके अख़बार उन सॼो मयार ख़राबु करे छॾियो। तव्हां ॾिसो न अॼुकल्ह सोशल मीडिया, अॼुकल्ह जंहिं वटि मोबाइल आहे उहो सहाफ़ी आहे, नतीजे में सहाफ़त। अॻे ईअं हूंदो, अॻे असांखे यादि हो जॾहिं असां 2006 में पंहिंजो इलेक्ट्रॉनिक मीडिया में जॾहिं शुरूआति कईसीं त माण्हू असांखे घुराईंदा, रिलियूं विछाईंदा, मानियूं खाराईंदा ऐं पंहिंजो इज़त। हाणे त अॼुकल्ह पाण हर माण्हू लाइव थो हलाए, वॾेरे बि चए त सहाफ़ी छो घुरायो, पाण माण्हू बीहारे छॾिया। अॼुकल्ह सियासतदान बि सियाणा थी विया आहिनि, उन्हनि पंहिंजा 4 5 माण्हू भर्ती करे छॾिया, 2 2 3 हज़ार उनखे महीने जा जाते बि तो लाइव कढंदा, फ़ोटू कंदा, उनखे सोशल मीडिया ते रखंदा। तंहिंजे करे सहाफ़त खे वॾो नुक़सानु थियो आहे। हिन दौर में जेको हक़ सच चवणु जेको आहे ॾाढो ॾुखियो थी पियो आहे, पर ख़ासि करे सहाफ़त जे शोबे सां जेके दोस्त वाबस्ता आहिनि उन लाइ कड़ो इम्तिहान आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त अॼुकल्ह जे दौर में
दरबारी ऐं ख़ुशहामती माण्हू वधी विया आहिनि, तंहिंजे करे असांजे इन अज़ीम पेशे खे धकु रसियो आहे। पर तंहिं हूंदे बि मां सलाम पेश कयां थो उन सहाफ़ियुनि खे जेके हक़ सचण लिखण जी सिता रखनि था ऐं जेको हक़ सच लिखण खां घबराइनि नथा, पंहिंजी जान, पंहिंजी इज़त, पंहिंजे माल हर शइ पोइते करे कंहिं ग़रीब कंहिं मज़लूम जो साथ ॾियनि था ऐं अलाह उन्हनि खे जो अजर ॾींदो। ऐं असां ते बि फ़र्ज़ु आहे त असां बि उनजी हौसला अफ़ज़ाई कयूं। थैंक यू। नी साईं, सहाफ़त जे हवाले सां इहो चवंदो, सहाफ़त जेको आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु पेशो आहे, जेको हक़ ऐं सच जो आवाज़ु आहे। हीउ कलम जेको आहे वॾो कमु करे थो, ग़रीब जो आवाज़ु बणिजे थो, अबोझनि जो आवाज़ु बणिजे थो। मां अॻु में बि भाइरनि खे इहो ई चई आयुसि ऐं हाणे बि उहो ई अर्ज़ु रखंदुसि त तव्हां कोशिशि कयो त जेके अॼुकल्ह हर घर खां हर कुंड कुड़च खां सहाफ़ी उथनि था जेके नक़ल आहिनि, बाक़ी ओरिजिनल जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि जे कम में रुकावट अचनि था। सो उन्हनि जी निशानदेही करे तव्हां जहिड़ा सहाफ़ी उन ते हिकिड़ो माना ज़ाब्तो आने करे ऐं ग़रीब ऐं अबोझ जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं तव्हां पुॼाईंदो, वॾी महिरबानी। अॼु जे सहाफ़ियुनि खे तमामु मतिलबु मुश्किलात आहिनि, सियासी चकर आहिनि, प्रेशर आहिनि, लेकिन उन बाद बि हितों जा सहाफ़ी हज़रात पंहिंजे हक़ सच खे लिखनि था ऐं ग़रीब माण्हू जे आवाज़ खे मथे पहुचाइनि था। मां बि सहाफ़ी हज़रात खे इहा ई अपील कंदुमि, ग़रीब जी पर सची ख़बर जी कोशिशि कयो, सच जो साथ ॾियो ऐं सची ख़बर खे अॻिते आणियो त जीअं जेको सच आहे उहो अॻिते अचे ऐं ग़रीब जी मदद थी सघे। समाजी माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उनजो इहो ई चवणु आहे त सहाफ़त खे आज़ादु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सागर अली सनाबी, जेकब न्यूज़, बाहू खोस।